बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी पोची खाने में खुशामदीद। अॼु ठाहींदासीं फ़िश सयल भी आहे, तरियल भी आहे। पहिरियां जीरे खे टुचकाए उनखे साइड ते रखंदासीं, पोइ तए ते मच्छीअ खे तरे वठंदासीं। हीअ असांजी मामी जी रेसिपी आहे। उनखां पोइ बसरनि जो दाग कंदासीं, दाग करे ऐं उनखां पोइ उनमें टमाटा वग़ैरह विझंदासीं, थोरो पाणी विझंदासीं जीअं दाग असांजो घणो सड़े न। उनखां पोइ थूम साबित विझंदासीं, टमाटा विझी उनखे थोड़ी देरि बंदि करे मतिलबु ढकणो ॾींदासीं जीअं टमाटा असांजा सॉफ्ट थी वञनि। उनखां पोइ वरी असां हिन में मसाला विझंदासीं, जीरो जेको मूं टुचकाए रखियो हो ऐं जीरो आम जीरो, लूणु, ॻाढ़ा मिर्च, धाणा, हेड ऐं थोरो हिन में मां जेको आहे फ़िश मसालो बि विधो आहे। उनखां पोइ विझी हिनखे भुञियो आहे। फ़िश असांजी तयारु थी वई आहे, यानी तरिजी वई आहे। सिर्फ़ु असांजे पटाटे ॻरण जो इंतज़ारु आहे। मथां असां हिन में थोरो चाट मसालो ऐं ॻाढ़नि मिर्चनि जो छिड़काव कंदासींस ऐं उनखां पोइ उहो मसालो जेको असां ठाहे रखियो आहे उहो बि हीअं जीअं सयल मच्छीअ में विझिबो आहे उहो बि असां हिन में विझंदासीं। जीअं ॿार अक्सर तरियल मच्छी खाईंदा आहिनि शौक़ सां, सयल न खाईंदा आहिनि। हीअ उन्हनि खे खाराइण जो तरीक़ो जीअं मामी असांजे कयो, मां उनखां रेसिपी पुछी हुई त उन मूंखे ईअं ॿुधायो। उनखां पोइ सिर्फ़ु पटाटनि ॻरण जो असांजो इंतज़ारु हूंदो आहे। उनखां पोइ मच्छीअ जे मथां असां जेकर खटाण जे हिसाब सां थोरो उन में लीमो विझंदासींस ऐं पटाटो जेसिताईं असांजो ॻरी वेंदो असांजी फ़िश तयारु आहे। पटाटे में जेतिरो तव्हां सम्झो था पाणी विझी ऐं उनखां पोइ थोरी देरि इंतज़ारु कयो। मच्छी असांजी तयारु आहे, ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।